घोटकी के तालके अस्पताल इंतजामिया की मुबैना गफलत सबब मासूम बारड़ी उल्फत मलिक के फोत थियण ऐं MS डॉक्टर अरबाब मलिक पारां सियासी कारकुन मथां केस दाख़िल करण खिलाफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि पारां मीरपुर माथिलो में एहतजाजी मुज़ाहरो करे DC ऑफिस आॾो धरणो हयो वियो ऐं MS खिलाफ़ चिती नारेबाज़ी कई वई। इन मौके ते बारड़ी उल्फत मलिक जे वालिद रहीम बख्श मलिक, नसरुल्लाह कलादी, कमाल महर, नज़ीर शेख ऐं ॿियनि अवामी आवाज़ TV सां ॻाल्हाईंदे घोटकी अस्पताल जे MS अरबाब मलिक ऐं अमले ते मुबैना गफलत जो इल्ज़ाम लॻाईंदे मुतालबो कयो त बारड़ी उल्फत मलिक जो केस दाख़िल करे सियासी कारकुन मथां कूड़ो केस ख़त्म कयो वञे। 5-6 ॾींहं मुसलसल असां घोटकी जे अंदरि सरापा एहतजाज हुयासीं ऐं उहो एहतजाज जो कारण ऐं मक़सदु इहो हुयो त उते जेका मासूम बारड़ी उल्फत मलिक जंहिं हॉस्पिटल अंदरि तड़पी दम ॾिनो, उनखां बाद में जॾहिं वारसनि उनखां मुतालबो कयो डॉक्टर खां त पहिरियां ई चवंदा रहिया एम्बुलेंस ॾियो, बल्कि जॾहिं फ़ौत थी वई त उन्हनि एहतजाज कयो। एहतजाज खां बाद में डॉक्टर उन सां बदमाशी वारो रवैयो अख़्तियार कंदे हुननि खे थप्पू हणी उन्हनि खे धिका ॾेई हॉस्पिटल में ॿाहिरि कढी छॾियो। थाणे ते 2 दफ़ा धरणो लॻो त बाबा हिन MS मथां केस दाख़िल कयो। उल्टो उन थाणे जे अमलदारनि जेको MS मथां केस दाख़िल करण बजाए राति अंधेरी में उन सियासी ऐं समाजी अॻुवाणनि जे मथां जेको आहे कूड़ो केस दाख़िल करे उन्हनि खे हिरासत करण जी कोशिशि कई वई आहे। कुझु कारकुननि जे घर जे मथां चढ़ाई करे उनजे तक़दुस जो जेको आहे घर जे तक़दुस जो पायमाल कयो वियो आहे ऐं असीं हाणे आला अख़्तियारनि खां घुर था कयूं त असां इन्हनि केसनि खां डिॼण वारा न आहियूं। अफ़सोस सां चवणो थो पए त किरोड़नि जी बजट आहे, MS खाई था वञनि पिया। उते जेको आहे एम्बुलेंस जंहिंमें जेको आहे गैस वग़ैरह आहे उहा जेकॾहिं ॾियनि हा त अॼु उनजो ही पंहिंजो ग़रीब मिसकीन अबोज पीउ जेको आहे त अखियुनि में ॻोढ़ा न ॻारे हा। उहा एम्बुलेंस जंहिंमें गैस आहे, उहे जेके आहिनि वॾेरनि छाड़तनि जे जेको आहे बंगलनि जे ॿाहिरियों त बीहारनि था पिया, पर ग़रीब मिसकीन माण्हू खे एम्बुलेंस नथी मिले। तड़पी मासूम उल्फत जेको आहे त असां खां जेको आहे त हिन जे वालिद साहिब खां विछड़ी वई। इन जे करे ग़रीब माण्हुनि सां इंसाफ़ थिए। सियासी कारकुननि जे मथां कूड़ा केस दाख़िल कया अथऊं। अफ़सोस सां चवणो थो पए MS जे मथां केस दाख़िल थिए हा, हाणे इंक्वायरी थिए, MS जे मथां केस दाख़िल कयो वञे। असां DC ऑफिस जे ॿाहिरियां पुरअमन एहतजाज कयूं पिया। असां DC ऑफिस में इन DC अॻुवां इहा एहतजाज था कयूं त हिन जे ख़िलाफ़ का कार्रवाई थिए ऐं हिन खे फुलफुर हटाए करे जेको आहे सो हिन जे ख़िलाफ़ कार्रवाई थिए ऐं हिन जे ख़िलाफ़ का इंक्वायरी मुक़ररु थिए। ॿियो उल्टी गंगा असां वटि हिते इहा आहे त जेकॾहिं को हक़ु घुरे, को एहतजाज करे, को पंहिंजी इज़हार जी आज़ादी करे, उहो सियासी समाजी ऐं सिविल सोसाइटी जे माण्हुनि जे मथां केस दाख़िल थिया। असां बि इहा मुतालबो था कयूं DC ऑफिस में ऐं ही DC ऑफिस जेको इहो मुतालबो था कयूं त जेके सियासी वर्कर आहिनि उन्हनि जे मथां जेको केस दाख़िल थियो आहे उन जी बि इंक्वायरी कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।